अम्मी चाय मिली वेंदी? हाणे यूनिवर्सिटी बंद थी वई त तूं छा फारिग रहंदी? न अम्मा, प्लान कयां पई किथे इंटर्नशिप कयां। यासिर त सुठी कंपनी में लगी वियो। तूं भी कोशिश करे 2-3 महीना उते ई वञी सिखी वठ। अम्मा 1-2 ॾींहं त आराम करण ॾे, पोइ अदा सां ॻाल्हाए हली वेंदसि। हेलो, हाँ कुर्बान, चओ। हाँ ठीक है, मां ॻोल्हे मोकिलियां थी। अम्मा सभु ख़ैर त आहे न? कहिड़ो हुकुम कयो आहे बाबा? हाँ काई संदसि फाइल आहे, चवे थो त उहा मोकिलियो। तूं वञी कमरे में अलमारी मां फाइल कढी। ठीकु आहे। जी बाबा, फाइल मिली वही है, मोकिलियो था। ओके, अल्लाह हाफ़िज़। अम्मा ही पंहिंजे ही चाचा जी मिल्कियत जा लीगल डॉक्यूमेंट्स लगन पिया। हिन फाइल मूजिब ते बाबा हिकड़ी केयर टेकर वारी हैसियत में चाचा वारन जी ज़मीनूं संभाले पियो। मां समझियसि कोन। बाबा सरकारी तरह ज़रई ज़मीनूं विरहाए चाचा सोहराब जा अलॻि अलॻि हिस्सो करे दस्तावेज़ ठाराया आहिनि। चाचा वारा छा ते नाराज़ थिया हुआ अम्मा? हू तुंहिंजे बाबा ते हमेशह इल्ज़ाम मढ़ंदा रहिया आहिनि त हू उनजे हिसे जी समूरी ज़मीन खाई विया आहिनि, ऐं तुंहिंजे बाबा वरी कॾहिं ॿुधायो ई न आहे त हुन उनजे हिसे जी ज़मीन जा कागज़ अलॻि कराए ठहिराए छॾिया आहिनि। अम्मा न रुगो ठहिराए छॾिया अथनि, पर बाबा इन फाइल मूजिब उहो बि कयो आहे त सभिनी ज़रई ज़मीन जो हिसाब किताब बैंक अकाउंट में रखियो आहे। कोई चाचा वारा वो ड्रामो छो पिया करनि? ये फाइल अपने हिन वक़्तु छो पियो घुराए ऐं कहिड़ी ज़रूरत अथसि? अम्मा वो सब कुछ तो बाबा ही ॿुधाए सघंदो, पर हीअ दस्तावेज़ ते उहो थी ॿुधाइनि कि चाचा सोहराब वारनि जो हिस्सो मुंहिंजे ॼमण खां अलॻि करे छॾियो। हुननि जे असां खां अलॻि थियण जे करे बाबा हुननि जे हिस्से खे संभालींदड़ जी हैसियत में रही मिल्कियत मां ईंदड़ पैसनि खे अलॻि अकाउंट में रखंदो। तुंहिंजे बाबा त कॾहिं ॿुधायो ई कोन्हे, पर अॼु वरी इन्हनि कागज़नि जी कहिड़ी ज़रूरत पइजी वई अथसि? मां सम्झां थी कि अदा खे ख़बर हूंदी, उनखां मालूम करे था वठो। ड्राइवर अची वियो आहे, तूं हीअ फाइल खण ऐं हुनखे ॾेई अच। ओके अम्मा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।